तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। माज़ूर माण्हुनि खे आउं जॾहिं बि ॾिसंदी आहियां त ख़बर न मूंखे लाइ छा थी वेंदो आहे। उन्हनि जी मौजूदगी खे आउं कुझु देर जे लाइ बि बर्दाश्त न आहियां करे सघंदी। मुंहिंजी अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे। जॾहिं बि कोई अहिड़ो शख़्स या औरत मुंहिंजे इर्द गिर्द बि हूंदा आहिनि त उहो मां जाइ छॾे ॾींदी आहियां। दुआना फास्ता मूंसां गॾु अहिड़ो मिसहैप थी आहे। स्टॉप इट शकील, बस मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾिजांइ। जेकॾहिं कॾहिं बि काई सूरत हाल पैदा थी बि वई त यादि रखजांइ, मां तोखां एतिरो त परे हली वेंदसि जो तूं मुंहिंजी सूरत ॾिसण जे लाइ बि तरसी वेंदे। छा तूं मूंसां बि 100%, बल्कि 500%। अहिड़ी कंहिं बि पछतावे में मुब्तला न रहिजांइ। मां कुझु बि करे सघां थी। इन जल्दी तलाक जे कागज़ात ते सही कोई बंदो आज़ादी माणे तुंहिंजी आकाश जी आगोश में उॾामण लाइ इहो कीअं मुमकिन थींदो? पहिरियों त पंहिंजे घर जो मसलो त हल कर, बाक़ी ईअं ॻाल्हियूं करण सां कुझु वरंदो त कोन। तूं सभु बंदोबस्त करे छॾियो आहे। अहिड़ो माहौल जोड़ियो अथमि जो जल्दी इहे सभु प्रॉब्लम हल थी वेंदा। अहिड़ो छा थियो अथई? कुझु मूंखे बि त ॿुधाए। अञा ताईं त आउं तुंहिंजी मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधी रही आहियां। पहिरियों त मूंखे इहो त ॿुधाए जेको इहो सभु कुझु तूं करे रहियो आहीं, इहो मुमकिन बि आहे या रुॻो ईअं ॻाल्हियूं पियो करे? जी जी, मां फिज़ा पई ॻाल्हायां। डॉक्टर साहब ख़ैरियत आहे न? ओह माय गॉड डॉक्टर साहब, एक्चुअली मां हिन वक़्तु इस्लामाबाद में आहियां, बसि हाणे निकिरां पई। डॉक्टर साहब प्लीज़ तव्हां शकील जो ख़्यालु रखिजो। पुट केरु हुयो? तूं हुन सां ग़लति बयानी छो कई त तूं इस्लामाबाद में आहीं? ममा, जनरल हॉस्पिटल मां डॉक्टर ज़ुबैर जो फ़ोन हुयो। ॿुधाई पे त शकील जो एक्सीडेंट थियो आहे। ओह माय गॉड, बचा त थी वियो न? बाबा साईं, डॉक्टर ॿुधायो आहे त काफ़ी सीरियस एक्सीडेंट थियो आहे ऐं काफ़ी इंजरीज़ आहिनि ऐं अपाहिज थियण जो बि ख़तरो आहे। बहरहाल हू कोशिश कनि पिया। पर पुट, तोखे त हिन वक़्तु अस्पताल वञणु घुरिजे, पर मूंखे सम्झ में नथो अचे त तो डॉक्टर खे इस्लामाबाद जो छो ॿुधायो? बाबा साईं, अव्हांखे त ख़बर आहे त रत डिसेबल माण्हू ऐं अपाहिज माण्हुनि खे ॾिसंदी आहियां त मुंहिंजी कहिड़ी हालत थी वेंदी आहे। वो त डॉक्टर शकील जे बारे में कुझु ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। मुमकिन आहे त इन फ्यूचर असां गॾु न रही सघूं। बहरहाल आउं फ़ोन ते कॉन्टेक्ट कंदसि ऐं हाल हवाल पुछंदी रहंदीमांसि। ओके, जेका तुंहिंजी मर्ज़ी बाबा। हिना, शकील जी का ख़बर चार? न त ख़ासि न, बसि 4 ॾींहं अॻु नाइला सां ॻाल्हि थी हुई शकील जी फ़ोन ते। अचण जो पे चई पर आयो त कोन। इन जो मतिलबु त तोखे का ख़बर न आहे? छा थियो आहे? छा ख़बर न आहे? छा ॻाल्हि आहे फौजिया? तूं मूंखां छा पई लिकाई? ॿुधाए न छा थियो आहे फौजिया? जंहिं ॾींहुं शकील तोसां मिलण पिया आयो उन ॾींहुं छा थियो? उन ॾींहुं हुनजो कार हादसो थी पियो। छा? हींअर हू जनरल हॉस्पिटल में एडमिट आहे, जान बची वई अथसि। फौजिया मूंखे तूं उन ॾींहुं वठी हल, प्लीज़ उन ॾींहुं वठी हल मूंखे। हल मूंसां गॾु हल। यकीनन तव्हां बेड नंबर 7 विज़िट कयो हूंदो। उन सिलसिले में मां तव्हां सभिनी खां राय मालूम करणु चाहियां थो। जीअं त केस ही RTA जो आहे, इन जे करे डॉक्टर आज़म प्लीज़ पहिरियों मां तव्हांजी राय मालूम करणु चाहियां थो। थैंक यू डॉक्टर साहब एंड अदर्स। जीअं त मूं मरीज़ जो CT स्कैन चङी तरह चेक कयो आहे,
मूंखे हिन में का बि एबनॉर्मलिटी नज़र न आई आहे। मुंहिंजे ख़्याल में ही मरीज़ ठीकु आहे। डॉक्टर मोहम्मद अली, डॉक्टर साहब तव्हांजी राय छा आहे इन जे सिलसिले में? डॉक्टर साहब थैंक यू डॉक्टर साहब। अदरवाइज मुझे ख्याल में पेशेंट पहिरियों खां काफ़ी बेहतर है। ओके डॉक्टर साहब। डॉक्टर मुश्ताक शेख साहब, तव्हांजी छा राय आहे इन जे सिलसिले में? वेल डॉक्टर साहब, इन माय ओपिनियन पेशेंट्स जी बॉडी बिल्कुल ठीक है, बाकी जी नंढा नंढा कट्स आहिनि न, आई होप तमामु जल्दी ठीक थी वेंदा। वेल डॉक्टर शकील, तव्हांजी छा राय आहे इन केस जे सिलसिले में? डॉक्टर साहब, जीअं त मूं पुराणियूं ऐं नयूं ECG रिपोर्ट्स चेक कयूं आहिनि ऐं करंट इको टेस्ट बि चेक कई आहे, सर मूंखे अहिड़े क़िस्म जी का बि एबनॉर्मलिटी मरीज़ में नज़र नथी अचे।